अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सकरन भरिसां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल रहनुमा फ़कीर महबूब जमालीअ जे ॻोठ ते पुलिस चौकी क़ाइमु। जॾहिं त पुलिस चौकीअ ते 20 खां वधीक पुलिस एहलकार मुक़ररु, ॻोठ वारनि जो एहतजाज। हुननि चयो त पुलिस असांखे हिरासा करे रही आहे। असांखे ख़दशो आहे त पुलिस असांखे कंहिं बि वक़्तु नुक़सानु ॾेई सघे थी। हुननि वज़ीर आला सिंध IG सिंध खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। सकरंड नौजवान फोरम जे तरफ़ां एहतजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी। नेशनल प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कंदे कश्मीर खान, मीर अनवर, अब्दुल रज़ाक ऐं ॿियनि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त मलक रियाज़ मिली भगत करे सिंध जे ज़मीनुनि ते बहरिया टाउन जे नाले सां कब्ज़ो करे पियो, जेको असां हरगिज़ न थियणु ॾींदासीं। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद अबरार अहमद जाफ़र चयो आहे त ज़िले अंदरि कोरोना वायरस खां बचाव लाइ SOPs ते सख़्तीअ सां अमल कयो वञे। घरनि खां ॿाहिरि बिला वजह न निकिरण जी पिणु हिदायत कई ऐं रश वारनि जॻहियुनि ते वञण खां परहेज़ कई वञे। ॿी सूरत में SOPs जी भञकड़ी करण वारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। पंजाब में रमज़ान शरीफ़ जे मुक़दस महीने में मियां वालीअ जे ॻोठ दादू खेल पंजाब में ज़ालिम इंसान चौथी धीउ पैदा थियण ते चइनी धीअनि खे क़त्ल करे छॾियो। 5 ॾींहं अॻु पोरियत जो पुटु 15 सालनि जो नीगर समीर कलोड़ो, जेको पुरासरार नमूने विञाइजी वियो हुयो, उन जो लाश रोहड़ी कैनाल लॻ केलनि जे बाग़ मां पुलिस खे हथ, जंहिंजो क़त्ल पुलिस लाइ हिकु गुजारत बणियल। मोरो भरिसां ॻोठ ते सुल्तान पियण जे ॻोठ तालिब खोसो में पोरियत गुलाम हुसैन खोसो ऐं दिलदार खोसो जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। फायर ब्रिगेड खे इतला मिलण बावजूदि न पहुती ऐं हिन महिल ताईं को बि चूंडियल नुमाइंदो या सरहंदीअ वारो लड़ी नाहे आयो। ठरी मीरवाल अॻु ॻोठ सिराई नादिर ख़ासकेली वासी नवाब उर्फ़ नबू ख़ासकेली पंहिंजी न्याणी यास्मीन सां गॾिजी न्याणीअ जे मुड़ुस ऐं साहुरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं ते हुन इल्ज़ाम लॻायो त हुन जा साहुरा हुन खे बिला वजह मारींदा रहनि था। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।